10 रातियूं। इन 10 रातियुनि सही सनद सां जेकी रिवायत मिले थी मुफ़स्सिरीन किराम जेकी वरिती आहे हज़रत जाबिर खां, हज़रत इब्न अब्बास खां, मुख़्तलिफ़ तफ़सीरनि जे अंदरि आहे त 10 रातियूं मुराद ज़ुल्हज जूं जेके मथां अची रहियूं आहिनि। इहे 10 रातियूं वॾियूं 10 ॾींहं 10 रातियूं अलाह खे ॾाढा महबूब आहिनि, ॾाढा प्यारा आहिनि। पर अफ़सोस असां इंसान जी बेक़दरी, जे इंसान क़दुरु करे त हर राति अलाए छा आहे, हर ॾींहुं अलाए छा आहे, पर जे क़दुरु न कजे त लैलतुल क़द्र बि हथों हली वेंदी आहे। अल्लाह सुब्हानहू व तआला फरमाए थो त इहे 10 जेके रातियूं आहिनि जेके ज़ुल्हज जूं 10 रातियूं 1 तारीख़ खां वठी 10 ताईं, तिरमिज़ी शरीफ़ जी रिवायत आहे, फरमायो रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इन 1 तारीख़ 2, 3, 4 फरमायूं हर ॾिहाड़े इन रोज़े जो सवाबु एतिरो आहे ॼणो इंसान हिकु रोज़ो ॼणो साल रोज़ो रखे। हिकु रोज़े रखण जे एवज़ में अल्लाह सुब्हानहू व तआला साल जे रोज़नि जो सवाबु थो ॾिए। राति जो इबादत करण जे करे अल्लाह सुब्हानहू व तआला लैलतुल क़द्र जो सवाबु थो ॾिए। राति जो लैलतुल क़द्र का मामूली मज़ाक़ कान्हे का। तिरमिज़ी जी रिवायत आहे, फरमायो रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइन 10 ॾींहंनि जे अंदरि अल्लाह सुब्हानहू व तआला खे जेको अमल प्यारो आहे अहिड़ो बाक़ी ॾींहंनि जे अंदरि प्यारो न आहे। साहबा अर्ज़ कयो अल्लाह जा रसूल जिहाद, फरमाईं जिहाद खां बि अञा 10 ॾींहं अफ़ज़ल आहिनि, पर उहो मुजाहिद जो ख़रज बिनफ़्सिही व मालिही, जेको मुजाहिद पाण बि निकितो पंहिंजो माल बि गॾु खणी निकितो, घर जे अंदरि का शइ न मोटायो, न पंहिंजी जान न माल, सभु अलाह जे रस्ते में घुरे आयो। फरमाईं इन्हनि 10 ॾींहंनि जे अमल वारो उहो मुजाहिद इन जे मुसावी थिए थो, वरन त इन्हनि ॾींहंनि जे अंदरि ख़ुदा वटि अमल महबूब आहे, मक़बूल आहे। पर जेको इंसान करे, जंहिं इंसान खे अल्लाह सुब्हानहू व तआला तौफ़ीक़ ॾे, अल्लाह सभिनी खे चल तौफ़ीक़ ॾे। ऐं एतिरो बि अचे थो त जेको 9 ज़ुल्हज जी रोज़ो रखंदो उन साल जे अंदरि उनखे मौत न ईंदो। पर जे ख़ुदा जी कज़ा जेकॾहिं मौत लिखियलु आहे त 9 ज़ुल्हज रोज़ो न रखी सघंदो, सुवाल बि त न आहे, कंहिं न कंहिं तरीक़े सां बहाने सां मिस थी वेंदो। बहरहाल हे जेके ॾिहाड़ा जेके अचनि था 10 ॾिहाड़ा वॾी अज़मत वारा आहिनि, वॾी इज़त वारा आहिनि, वॾे शानो शौक़त वॾे क़दुर वारा आहिनि। इन्हनि ॾींहंनि जे अंदरि ॾींहं जो रोज़ो, राति जो इबादत, वरी जे 10 तारीख़ ते वरी अलाह खे जेको महबूब तरीन जेको अमल हूंदो आहे उहो क़ुर्बानी वारो, वाह जो अमल आहे क़ुर्बानी वारो बि। इन क़ुर्बानी जे अमल जे करे अलाह सुब्हानहू व तआला गुनाह इंसान जा माफ़ थो करे छॾे। इन जा बि कई बेशुमार अल्लाह सुब्हानहू व तआला वटि इन जा फ़ज़ाइल ऐं दर्जात आया आहिनि क़ुर्बानीअ जा। बहरहाल हुन में अचे थो जेको क़ुर्बानी करण जो इरादो करे त 1 तारीख़ खां पहिरियों पंहिंजी जान जा वार 9 10 वठी छॾे, बसि बाद में 1 तारीख़ खां पोइ मुस्तहब आहे, फ़र्ज़ु वाजिबु न आहे, मुस्तहब आहे, फ़र्ज़ु वाजिबु न आहे। वठे त वठी सघे थो, पर जो हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मना फरमाई आहे, इन जे करे मुस्तहब आला ईअं आहे त 1 तारीख़ खां बाद में वार न वठे। हिते हिकिड़ो मसइलो ॿियो बि क़ुर्बानी जे बारे में, वजूब जे बारे में सम्झी छॾियो त क़ुर्बानी हर उन मर्द ऐं औरत ते वाजिबु आहे जंहिंखे पंहिंजे ख़राइज ख़ुरूज खां ज़्यादा एतिरी मिल्कियत आहे जो जंहिंजी क़ीमत 52.5 तोलो चांदीअ जी, एतिरी सिर्फ़ु इन ईद जे ॾियारे एक्स्ट्रा पई आहे। 2 3 4 ॾियारे खपेसि, भले खपेसि, को मसइलो कान्हे को, पर ईद जे ॾियारे
52 तोला चांदीअ जेतिरी क़ीमत जेकॾहिं बाक़ी मौजूदु अथसि क़ुर्बानी वाजिबु अथसि। हिन क़ुर्बानी जे वजूब जे लाइ ज़कात वांगुरु साल शर्त न हूंदो आहे, साल फिरिजे बाक़ी हुजे उहे शर्त हिन अंदरि एतिरो शर्त आहे त निसाब हुजेसि इन ॾींहंनि जे अंदरि। पोइ 52 तोलो तक़रीबन चांदीअ जो तोलो 1012 ते ईअं हूंदो ग़ालिबन। हवा घणे आहे चांदीअ जो? 1100 तुंहिंजा 1200 ॿधो 52 जी छिके मां सां थो 60-65 हज़ार क़ीमत बीहंदी। जेकॾहिं कंहिं इंसान वटि एतिरी मालियत बचत में आहे, कर्ज़ वर्ज़ कोन अथसि, हाणे हिन जे मथां ज़कात वाजिबु आहे। जेकॾहिं घर जे अंदरि 5 भाती 10 भाती 5 भाइर अबो अम्मा जेकॾहिं गॾु आहिनि, सभु को मिल्कियत पंहिंजी कमाए थो, मिल्कियत मुश्तरक आहे, गॾु आहे, ऐं उन्हनि जी मिल्कियत एतिरी आहे जेकॾहिं 5 भाइरनि खे विराए ॾिजे, अबे अम्मा खे विराए ॾिजे, त उन जी मिल्कियत हर हिकिड़े जी 60-70-80 हज़ार लख ते पहुचंदी वञे। पोइ इन सूरत में हर हिकिड़े जे मथां क़ुर्बानी वाजिबु आहे। हिकिड़ा घर जे अंदरि गॾु हूंदा आहिनि, पर जेकॾहिं मिल्कियत एतिरी आहे, गॾु जे हिसाब सां टोटल मिल्कियत 60-70 हज़ार बीहे थी, विराए त नथी बीहे, पोइ थोरी थी बीहे। पोइ इन्हनि जे तरफ़ां घर जो हिकिड़ो वॾो भाती करे त बि सभिनी तरफ़ां किफ़ायत करे वेंदी। पर कंहिं पुट जी मिल्कियत जुदा हिकिड़ी ॻोझी ठही पई आहे लिक में, ॿिए कंहिं ख़बर ई कान्हे का 60-70 हज़ार लख रुपियो 1.5 लख रुपियो मौजूदु पंहिंजो पियो आहे थियो। हाणे इन जे मथां क़ुर्बानी वाजिबु आहे। घरवारीअ जी क़ुर्बानी मर्द जे मथां वाजिबु न आहे, मुड़ुस जे मथां वाजिबु न आहे। जे पंहिंजी उनखे मालियत आहे त पाण करे, पर जे पाण नथी करे, मुड़ुस इजाज़त वठी करे चएसि भला तुंहिंजे तरफ़ूं मां कयां, पैसा मां भरियां, पोइ जेकॾहिं हा करे थी त पोइ इन सूरत में जाइज़ थी वञेसि। भाउ जी भाउ ॿियो जुदा नथो करे सघे, पर हुननि जो तूं चूंकि ज़ाल ऐं मुड़ुस जो तालुक़ु पाण में गहरो आहे, उहो करे सघे थो। पर जे पंहिंजी मिल्कियत खां एक्स्ट्रा इज़ाफ़ी हिन वटि प्लाट आहे, को दुकान आहे, को ख़ाली, ऐं उन जे मथां कर्ज़ बर्ज़ कोई कोन्हे, को प्लाट धलाट आहे, त ईअं शख़्स जे मथां बि क़ुर्बानी वाजिबु आहे। बहरहाल मोटा इहे मां 2-3 मसइला ॿुधायोमांव, जंहिंखे ज़रूरत थिए त उहो बाद मां राब्तो करे सघे थो, पुछी सघे थो।